बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, माया तव्हांजी खिदमत में अली भाई मदनी स्टूडियो रिकॉर्डिस्ट तव्हां सां मुखातिब आहियां। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। माह मुहर्रमुल हराम जारी ऐं सारी अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल। हर साल जियां मदनी स्टूडियो तव्हांजी खिदमत में इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु शोहदाए करबला जे शान में मनक़बतूं पेश कंदी आहे। ऐं हिन साल भी इंशाअल्लाह अज़्ज़ व जल कंटिन्यू 10 मुहर्रम ताईं त कंटिन्यू रोज़ तव्हांखे इंशाअल्लाह हिकिड़ी मनक़बत मिलंदी। दोस्तों, यूट्यूब चैनल आहे मदनी स्टूडियो अली भाई, उनके सब्सक्राइब भी कयो, लाइक भी कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर भी कयो। इंशाअल्लाह यूट्यूब चैनल ते तव्हां वेंदा जेका प्ले लिस्ट हूंदी आहे, उन प्ले लिस्ट में नालो लिखियल हूंदो मनक़बत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु। उन लिस्ट में तव्हां वेंदा त इंशाअल्लाह हिक खां पोइ ॿी खां पोइ टी ईअं कंटिन्यू तव्हांखे मनक़बत मिलंदी। इंशाअल्लाह शाम जो डेली तक़रीबन 6 बजे एक मनक़बत अपलोड कई वेंदी आहे, जेका तव्हां दोस्तनि जी खिदमत में हाज़िर थी वेंदी। उनखे लाइक कयो, शेयर कयो। इमाम आली मक़ाम सां जेके मोहब्बत कनि था दोस्त, उन्हनि खे वरी वरी अर्ज़ आहे त हिन नेकीअ जे कम में साथ ॾियो ऐं पंहिंजी हाज़िरी लॻरायो। इमाम आली मक़ाम जी खिदमत में पंहिंजी हाज़िरी लॻरायो। ठीक है दोस्तों, दीन जी खिदमत करनी है। को केड़े तरीके से करे पियो, को केड़े तरीके से करे पियो। असां वरी हिन तरीके से कयूं था। अल्लाह कबूल फरमाए। अल्लाह जी रज़ा ख़ातिर तव्हां भी उन्हनि खे ॿुधो, ॾिसो, दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स कयो। तव्हांजी महिरबानी थींदी। मदनी स्टूडियो अली भाई यूट्यूब चैनल भी आहे त मदनी स्टूडियो अली भाई फेसबुक पेज भी आहे। पेज के फॉलो कयो ऐं पेज के शेयर भी कयो ऐं उन ते सुठा सुठा कमेंट्स ॾियो। कमेंट्स ॾींदा आहियो, दिल ख़ुश थींदी आहे। तव्हांजी महिरबानी। अल्लाह तव्हांखे ख़ुश रखे, सलामत रखे, दीन और दुनिया जूं भलायूं अता फरमाए। बार बार मक्के मुअज़्ज़म मदीना मुनव्वर जी बाद हाज़िरी नसीब करे। मुफ़क्किर के दीवान में याद रखजो, पंहिंजो ख्याल रखजो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।